अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين فلما أسلما وتله للجبين ناديناه أن يا إبراهيم قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين وتركنا عليه في الآخرين سلام على إبراهيم बयान हलियो पे त ही जेके ज़िल हिज्जा जा 10 ॾींहं आहिनि इन्हनि में कुझु आमाल अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ रखिया आहिनि ऐं इन्हनि जी फ़ज़ीलत जे बारे में उन में आख़िरी जेको अमल आहे उहो क़ुर्बानीअ जो आहे ऐं इहा बि ॻाल्हि आई हुई त 2 इबादतूं अहिड़ियूं आहिनि जिन इबादतुनि में जंहिं लाइ अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो वक़्तु ख़ासि रखियो आहे ऐं उहे फ़र्ज़ हुजनि या नफ़िल हुजनि उन ख़ासि वक़्त खां सवाइ उहा इबादत अदा कान थी सघे उन में हिकिड़ो हज आहे ऐं ॿी क़ुर्बानी आहे ॿियूं जेके इबादतूं आहिनि मसलन नमाज़ आहे त नमाज़ हर वक़्तु पढ़ी सघिजे थो सिर्फ़ु 3 वक़्त अहिड़ा आहिनि जंहिंजे अंदरि नमाज़ पढ़णु जाइज़ कान्हे तुलू सिज उभरण जे महिल सिज लहण महिल ऐं सिज जेॾी महिल विच आसमान ते हुजे यानी ज़वाल जो वक़्तु इन्हनि वक़्तनि ते का बि नमाज़ जाइज़ कान्हे अलबत्ता असर जी नमाज़ खां पोइ ऐं फजर जी नमाज़ खां पोइ क़ज़ा नमाज़ त पढ़ी सघिजे थी लेकिन नफ़िल नमाज़ कान थी पढ़ी सघी फजर नमाज़ खां पोइ नफ़िल नमाज़ पढ़णु जाइज़ कोन्हे इन नफ़िल में फजर जी सुन्नत बि अची वई फजर जी सुन्नत बि न पढ़िजे जी फजर नमाज़ फजर जो फ़र्ज़ु अदा कयो त उन खां पोइ नफ़िल नमाज़ पढ़णु जाइज़ कोन्हे या सुन्नत फजर जी कंहिं माण्हूअ पहिरीं फ़र्ज़ खां न पढ़ी हुजे त उहो न पढ़े अहिड़े तरीक़े सां असर नमाज़ खां पोइ विची नमाज़ खां पोइ कंहिं बि क़िस्म जो नफ़िल पढ़ण जी इजाज़त कान्हे पर क़ज़ा नमाज़ वरी पढ़ी सघिजे थी फजर नमाज़ खां पोइ क़ज़ा नमाज़ पढ़ी सघिजे थी ऐं असर नमाज़ खां पोइ क़ज़ा नमाज़ पढ़ी सघिजे थी हाल बत्ता जेॾी महिल 3 वक़्त जेके आहिनि जेॾी महिल सिज उभरे पियो जेॾी महिल सिज लहे पियो ऐं सिज जेॾी महिल ज़वाल में आहे ज़वाल जो वक़्तु जेको लिखियलु हूंदो नक्शे ते उन वक़्त ते नमाज़ कोन पढ़बी रोज़ो आहे हाणे हिन में फ़र्ज़नि जा त वक़्त मुक़रर आहिनि फ़र्ज़ नमाज़ जा पर नफ़िल इन्हनि 3 वक़्तनि खां अलावा बाक़ी जेॾी महिल पढ़ो अहिड़े तरीक़े सां जेको आहे या चइजे त 5 वक़्त इन्हनि 5 वक़्तनि खां अलावा बाक़ी केॾी महिल पढ़ो नफ़िल नमाज़ अहिड़े तरीक़े सां
रोज़ो आहे, रोज़ो जेको आहे फ़र्ज़ु त सिर्फ़ु रमज़ान जो आहे, पर बाक़ी ॾींहंनि में रोज़ा रखी सघो। अलबत्ता साल में 5 ॾींहं अहिड़ा आहिनि जिन में रोज़ा रखणु जाइज़ कोन्हे। ॿिन्ही ईदुनि जा ॾींहं ऐं ही ज़ुल्हज जी 11, 12 ऐं 13 तारीख़। गोया ज़ुल्हज जा 4 ॾींहं 10, 11, 12 ऐं 13, माना 4 ॾींहं ए थिया ऐं ईद उल फितर रमज़ान जी जेका ईद आहे पहिरीं शवाल, इन ते रोज़ो रखणु जाइज़ कोन्हे। 5 ॾींहं साल में अहिड़ा आहिनि जिन जे अंदरि रोज़ो रखणु जाइज़ कोन्हे। बाक़ी कंहिं बि ॾींहं ते तव्हां रोज़ो रखी सघो था। रमज़ान जो रोज़ो त फ़र्ज़ु आहे, बाक़ी नफ़िल रोज़ो कॾहिं बि रखिजे। ज़कात जेका आहे उहा साल में जॾहिं साल पूरो थिए थो त फ़र्ज़ु थिए थी, लेकिन उन खां अलावा नफ़िली सदक़ात केॾी महिल बि अदा कजनि, उनजो को वक़्तु मुक़ररु कोन्हे, राति जो ॾींहं जो कंहिं बि वक़्त ते करे। ॿियूं इबादतूं जेके आहिनि उन्हनि में वुसात आहे, पर 2 इबादतूं अहिड़ियूं आहिनि जिन जे लाइ अल्लाह ताला ख़ासि वक़्तु मुक़ररु कयो, इन खां सवाइ कोन थींदी। जीअं हज आहे, हज बि ख़ासि ॾींहं आहिनि इन जा, इन में अदा थींदो, पोइ कोन थींदो। ऐं क़ुर्बानीअ जे लाइ जेको आहे, क़ुर्बानीअ में जेॾी महिल को जानवर ज़िबा कजे थो, को माण्हू सदको करणु चाहे त पोइ कंहिं वक़्तु बि करे सघे थो, पैसनि जी सूरत में ॾेई छॾे सदको, या सीधे जी सूरत में ॾेई छॾे कंहिं फ़क़ीर खे, या जेको आहे सो गोश्त ॾे, त उन में सवाबु जेको आहे गोश्त जो आहे। जेतिरो हिकिड़ो माण्हू सदके जे लाइ हिकिड़ो छेलो कोहे थो, हाणे उनजो जेको गोश्त आहे उहो गोश्त उन मां कुझु पाण बि खाए थो ऐं कुझु जेको आहे ग़रीबनि खे ॾिए थो, त जेको पाण खाधई उहो सदको कोन थियो, या जेको अमीर खे ॾिनई उहो बि सदको कोन थियो। सदको उहो थियो जेको हिन जे इन गोश्त मां ग़रीबनि खे मिलियो। बाक़ी जेका सीर पई जानवर खे, छेले खे सीर पई, इन ते हिकिड़ी नेकी बि कान्हे, उनजो को सवाबु कोन्हे। पर हिते जेका क़ुर्बानी आहे, हिन क़ुर्बानीअ में असुलु सवाबु ई सीर जो आहे, रत वाइण जो सवाबु, जानवर जो अल्लाह जे हुक्म सां रत वाइण जो सवाबु। त इन में अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे दीन जी हक़ीक़त सम्झाई आहे। उलमा इकराम फरमाईंदा त अल्लाह ताला असांखे दीन जी हक़ीक़त सम्झाई आहे त भई कंहिं इबादत में, कंहिं जॻह में, कंहिं वक़्त में का बि फज़ीलत कान्हे, का बि बरकत कान्हे, कुझु बि रखियलु कोन्हे। इन में जेका बरकत अचे थी, जेका फज़ीलत अचे थी, जेका रहमत अचे थी, जेका उन में जेको सो उनजो यानी शान अचे थो, मुंहिंजे हुक्म जे करे थो अचे। अल्लाह पाक जेॾी महिल फरमाए, हाणे ॾिसो नमाज़, जेॾी महिल अल्लाह ताला फरमाए पियो त पढ़ो, ओॾी महिल पढ़णु सवाबु। जेॾी महिल अल्लाह ताला मना पियो करे त हींअर न पढ़ो, त ओॾी महिल पढ़णु गुनाह, नमाज़ पढ़णु गुनाह। अहिड़े तरीक़े सां जेको आहे हज में बि, हज जेको आहे अरफ़ात जो मैदान त हर वक़्तु मौजूदु आहे, पर साल जा 59 ॾींहं 9 तारीख़ खां अलावा को माण्हू उते वञी वक़ूफ़ अरफ़ा करे, हुनखे का नेकी कान मिलंदी। हा, उहो जेको वक़्तु अल्लाह मुक़ररु कयो, उन में अल्लाह हुकुम ॾिनो त हिन वक़्त में ही इबादत करियो। हाणे अल्लाह जे हुकुम ॾियण जे करे उन जॻह में बि बरकत पइजी वई, उन कम अमल में बरकत पइजी वई, उन वक़्त में बरकत पइजी वई, वरना कंहिं वक़्त में, कंहिं अमल में, कंहिं जॻह में का बरकत कान्हे। अल्लाह पाक जो हुकुम सां थिए। अल्लाह पाक, ऐं इन खे चइबो इत्तिबा। अल्लाह पाक जो चयो मञणु, इताअत, अल्लाह पाक जो चयो मञणु, इन चए मञण में सभु कुझु रखियो। दीन नालो आहे अल्लाह पाक जे चए मञण जो। अहिड़े तरीक़े सां क़ुर्बानी आहे। हाणे क़ुर्बानीअ जी जेका हक़ीक़त आहे उहा छा आहे? सभु हर दफ़ा जेॾी महिल ही ॾींहं ईंदा आहिनि त इहो किस्सो बयानु थींदो आहे। हर मुस्लमान जे नंढे वॾे जे ज़बान ते, नंढे वॾे जे ज़हननि में इहा ॻाल्हि आहे त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन ख़्वाब में ॾेखारियो त आऊं पंहिंजे इहो ॾिठनि त आऊं पंहिंजे प्यारे पुटु हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे ज़िबा पियो करे, उन्हनि जे गले ते छुरी पियो आहियां। हाणे अल्लाह ताला नबियनि जो जेको ख़्वाब हूंदो आहे
उहो छा हूंदो आहे? वही हूंदी आहे, अलाह जो हुकुम हूंदो आहे। आम माण्हू जो ख़्वाबु ईअं कोन्हे। जेकॾहिं अॼु हींअर कंहिं माण्हूअ खे ख़्वाब में अची वञे तव्हां पंहिंजे पुट खे ॿियो सीर विझां, उन जे लाइ जाइज़ कोन्हे त उहो पंहिंजे पुट खे कोई छॾे, हराम आहे। कंहिं माण्हूअ खे अॼु भले केॾो वॾो वली छो न हुजे, उनखे ख़्वाब में कुझु अचे त तूं हीअं कर, ऐं हू वञी माठ करे अखियूं पूरे ईअं करे, उनजे लाइ ईअं जाइज़ कोन्हे। पहिरीं हू शरीयत जे मथां पंहिंजे इन ख़्वाब खे पेश करे, भई शरीयत में इनखे करणु जाइज़ आहे या न। छो त कंहिं वलीअ जो ख़्वाब बि, आम माण्हू जो ख़्वाब त छा, कंहिं वलीअ जो ख़्वाब, कंहिं गौस कुतुब अब्दाल जो ख़्वाब या उनजो कशफ या उनजो इल्हाम जेको आहे उहो हुज्जत कोन्हे, शरई हुज्जत कोन्हे। शरई हुज्जत छा आहे? क़ुरान, सुन्नत ऐं जेके ज़ाहिरी दलाइल आहिनि उहे जेके आहिनि उहे हुज्जत। उलमा इकराम ॿुधाईंदा त भई कहिड़ी शइ हलाल आहे, कहिड़ी शइ हराम, कहिड़ी शइ तूं कर तुंहिंजे लाइ जाइज़ आहे, कहिड़ी शइ तूं न कर। ख़्वाबनि सां इहा ख़बर कोन पवंदी, न को इल्हाम सां ख़बर पवंदी, न को कशफ सां ख़बर पवंदी। भले केॾो वॾो वली हुजे, भले केॾो वॾो गौस कुतुब अब्दाल हुजे, पर उनजो ख़्वाब, उनजो कशफ, उनजो इल्हाम हुज्जत शरइया कोन्हे। त हींअर जेकॾहिं को माण्हू अहिड़ो को ख़्वाब ॾिसे तव्हां पंहिंजे पुट खे ज़िबा पियो करियां, त उनजे लाइ जाइज़ कोन्हे त उहो पंहिंजे पुट खे ज़िबा करे। छो त पुट खे ज़िबा करणु हराम। कंहिं बि जान खे मारणु, कंहिं बि जान खे ज़िबा करणु, कंहिं बि जान खे जेको त कंहिं बि इंसानी जान खे मारणु उहो जाइज़ कोन्हे, सवाइ उन्हनि सूरतुनि जे जेके सूरतूं शरीयत ॿुधायूं। त कंहिंखे बि जाइज़ कोन्हे, पीउ खे जाइज़ कोन्हे त उहो पुट खे मारे छॾे या ज़िबा करे। पर हीउ जेको आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उहे अल्लाह जा नबी आहिनि। अल्लाह पा हर शइ अल्लाह जी आहे, सभिनी जूं जानियूं अल्लाह जूं आहिनि, सभिनी जूं जानियूं अल्लाह जूं आहिनि। पीउ बि अल्लाह जो आहे, पुटु बि अल्लाह जो आहे, हर शइ अल्लाह जी आहे। अल्लाह जे करे चाहे, अल्लाह हुकुम ॾे थो त भई ज़िबा करे त पोइ जाइज़, छो अल्लाह जी शइ। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन ईअं कोन हुकुम फरमायो वहीअ जे ज़रिए, यानी जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिले करे कोन फरमायो त तूं पंहिंजे पुट खे ज़िबा कर, बल्कि अल्लाह ख़्वाब ॾेखारियो। इहा बि आज़माइश हुई हुननि जी, इहा बि आज़माइश हुई त हाणे ॾिसूं हिन ते अमल करे थो या न। छो त हिकिड़ो हूंदो सराहतन जिब्राईल अलैहिस्सलाम लही अल्लाह जे तरफ़ां चवनि त तूं हीअं कर, उहा त वाज़े ॻाल्हि थी वई। हीअ रुॻो ख़्वाब में ॾिसनि पिया, इन में गुंजाइश आहे त थी सघे थो त इन जो ॿियो को मतिलबु वठनि, पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे सो ॿियो को मतिलबु कोन वरितो। हाल बत्ता पंहिंजे पुट खां पुछनि, या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुक, पुट आऊं तोखे ॾिसां पियो त आऊं तोखे ज़िबा करे रहियो आहियां, फंज़ुर माज़ा तरा, ॾिस तुंहिंजो छा ख़्यालु आहे। उलमा फरमाईंदा त हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खां पाण अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम इन करे कोन पुछो त जेकॾहिं पुटु आमादा हूंदो, राज़ी हूंदो त पोइ आऊं हिनखे ज़िबा कंदुसि, जे राज़ी कोन हूंदो त पोइ कोन कंदुसि। न न, इहा ॻाल्हि कोन्हे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दिलि में अल्लाह जो हुकुम आहे, मूंखे पूरो करिणो आहे। इस्माईल राज़ी हुजे तॾहिं बि करिणो आहे, इस्माईल राज़ी न हुजे तॾहिं बि करिणो। पर पोइ पुछनि छो? पुछनि त हिन जो बि इम्तिहान थिए त हीउ केतिरे पाणीअ में आहे, अल्लाह जे हुकुम जे बारे में हीउ केतिरे पाणी में आहे। ज़ाहिर आहे पीउ जेको उलुल अज़म हो त पुटु बि अल्लाह हुनखे अहिड़ो ॾिनो, ऐं उहो पुटु जंहिं मां अल्लाह ताला खे सय्यदुल अव्वलीन आख़िरीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी हस्तीअ खे, जेके सॼी काइनात में अफ़ज़ल आहिनि, सॼी काइनात में अफ़ज़ल आहिनि, सॼी मख़लूक़ में अफ़ज़ल आहिनि, उन हस्तीअ खे हिन जे नस्ल मां अल्लाह ताला खे पैदा करिणो हो त हिनखे अल्लाह रब्बुल आलमीन एॾे वॾे पुट जे एॾे जेको थो पीउ खे बि अहिड़े शान वारो बनायो। जेॾी महिल हुननि ॿुधो पंहिंजे पीउ खां त बाबा चए पियो त आउं तव्हांखे ज़िबा करियां पियो, ॾिसां पियो ख़्वाब में, त जवाबु अहिड़ो ॾिनई जो सॼी दुनिया हुनखे सॼी ज़िंदगी जेको थो यानी यादि कंदी रहंदी। अहिड़ो को पुटु हुजे जेको इहो जवाबु ॾे, पीउ चए पियो आउं तोखे ज़िबा पियो करियां, ऐं पुटु छा थो चए, या अबत इफ़अल, सभिनी खां पहिरीं या अबत, यानी
पीउ खां इहो ॿुधई त बाबा मूंखे ज़िबा करणु वियो चाहे। हाणे इन ते हुनजो कोई अंदाज़ फिरे, सख़्तु लफ़्ज़ अचनि, न या अबद, प्यारा बाबा साईं, प्यारा बाबा, या अबद इफ़ अल करियो मां तो उमर, उहो करियो जेको तव्हांखे हुकुम ॾिनो वियो आहे, उहो करियो जेको तव्हांखे हुकुम ॾिनो वियो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं कोन ॿुधायो त मूंखे हुकुम ॾिनो वियो आहे, आऊं ख़्वाब में ॾिसां पियो, पर इस्माइल अलैहिस्सलाम चए थो बाबा तव्हां उहो करियो जेको तव्हांखे हुकुम ॾिनो आहे। माना इहो थो ॿुधाए बाबा तव्हां मूंखे इहा ख़बर आहे त तव्हां आम पीउ कोन आहियो, आम इंसान कोन आहियो, मूंखे इहा ख़बर आहे त तव्हां अलाह जा नबी आहियो, ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त अलाह जे नबीअ जो जेको ख़्वाब हूंदो आहे आम इंसाननि जे ख़्वाबनि वांगुरु कोन हूंदो आहे। अलाह जे नबीअ जो जेको ख़्वाब हूंदो आहे उहो वही हूंदो आहे, अलाह जे तरफ़ां हुकुम हूंदो आहे। हाणे मतिलबु इन जो इहो थियो त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त अलाह जो हुकुम, मूंखे ज़िबा करण जो तव्हांखे अलाह जो हुकुम आहे। ऐं इहा बि ॻाल्हि मूंखे ख़बर आहे त अलाह जो हुकुम जेॾी महिल अची वेंदो त पोइ मशवरा कोन कबा आहिनि, अलाह जो हुकुम जेॾी महिल अची वेंदो आहे त पोइ मशवरा कोन कबा आहिनि, पोइ सोचबो कोन्हे। उन करे तव्हां इहो कमु करियो जेको तव्हांखे हुकुम ॾिनो। बाक़ी ज़ाहिर आहे त छुरी वहंदी, काती वहंदी, उहा मुंहिंजे गले ते वहंदी, मुंहिंजो गलो कटिजंदो, खल कटिजंदी, खल खां पोइ जेको तो रगूं कटिजंदियूं, रत वहंदो, जान निकिरंदी, त तव्हांखे इहो फ़िक्र थींदो त भई हिन खे जेको आहे सो सूर त हिन खे थींदो, तकलीफ़ त हिन खे थींदी, अज़ियत त हिन खे ईंदी। सो आउं तव्हांखे पंहिंजे तरफ़ां ख़ातिरी थो ॾियारियां, सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। ऐं इहो कोन थो चवां त बाबा तव्हां करियो ॾिसिजो आउं सब्र थो करियां, ऐं पंहिंजी हाम कोन थो हणां, बल्कि आउं चवां थो त इंशा अल्लाह, जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे तौफ़ीक़ ॾिनी, मुंहिंजो पको इरादो आहे, पर जे अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾिनी तॾहिं थींदो, अल्लाह जी तौफ़ीक़ खां सवाइ कुझु कोन थो थी सघे। जे इंशा अल्लाह मिन साबिरीन, माना आउं सब्र कंदुसि न, बल्कि सब्र करण वारा दुनिया में घणेई गुज़रिया आहिनि, हींअर बि केतिरा माण्हू सब्र कनि पिया, उहा सब्र करण वारनि जी जेका हिकिड़ी वॾी जमायत आहे उन में आउं बि शामिल थी वियुमि। पर बाबा साईं हिकिड़ो कमु करियो, जो तव्हां जेॾी महिल मूंखे ज़िबा करण जे लाइ लेटायो न त सिधे मुंहं सां न लेटाइजो। सिधे मुंहं सां लेटाईंदा त मुंहिंजो मुंहुं, मुंहिंजो चहिरो तव्हांजे चहिरे जे साम्हूं, मुंहिंजूं अखियूं तव्हांजे अखियुनि जे साम्हूं, तव्हांखे मूंसां मोहबत आहे, थी सघे थो त इहा मोहबत जेका आहे ग़ालिब अची वञे, तव्हांजा हथ हलनि ई न, तव्हांजे हथनि मां सतु ई निकिरी वञे। इन करे अल्लाह जो हुकुम पूरो कोन थींदो, पोइ अल्लाह जो हुकुम पूरो करिणो आहे, छा थी वई। उन करे तव्हां मूंखे सिधो न लेटायो, तव्हां मूंखे मुंहं भर लेटायो, मुंहिंजी पेशानी ज़मीन ते रखो। ॿियो कमु इहो करियो त मुंहिंजा जेके कपिड़ा आहिनि उन्हनि कपिड़नि खे जेको आहे न उहे समेटे छॾियो, सोढ़ो करे छॾियो। ज़ाहिर आहे मुंहिंजूं रगूं कटिजंदियूं, जान निकिरंदो, ऐं फथ कंदुसि, त उन में मुंहिंजा जेके रत जा छंडा आहिनि, उन्हनि सां जेके मुंहिंजा कपिड़ा आहिनि, उहे उन्हनि कपिड़नि खे रत जो लॻी वेंदो। पोइ जेॾी महिल तव्हां मुंहिंजा कपिड़ा खणी वेंदव मुंहिंजी माउ हाजिरा वटि, उहा जेॾी महिल ॾिसंदी त उनखे ॾाढो ग़म थींदो। उन करे ईअं थिए जो मुंहिंजा कपिड़ा जेके आहिनि उन्हनि ते रतु न लॻे। टियों कमु इहो करियो त जेका छुरी आहे न तव्हांजी, इन छुरीअ खे तेज़ कजो, तेज़ कजो, सुठे तरीक़े सां इहा छुरी तेज़ हुजे, ऐं पोइ ज़ोर सां जल्दी जल्दी मुंहिंजे गले ते वहाइजो, छो त मौत ॾाढी सख़्तु शइ आहे, ऐं जेतिरो जल्दी इहो जेको आहे सो छुरी काती वही वेंदी, जेतिरो जल्दी रगूं कटिजी वेंदियूं, ओतिरो जल्दी मुंहिंजे जान मां रूह निकिरी वेंदो। ऐं टियों कमु इहो करियो त जेॾी महिल तव्हां वापसि वञो त मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी माउ खे सलाम चइजो। ऐं चोथों कमु इहो त जेकर तव्हां मुनासिबु सम्झो त मुंहिंजा ही जेके कपिड़ा आहिनि उहे मुंहिंजी माउ खे ॾिजो, त उहा मुंहिंजी माउ उन्हनि कपिड़नि सां मुंहिंजी यानी पंहिंजे जान जी तसली हासिलु कंदी, उनखे कुझु सुकून मिलंदो। बाक़ी अल्लाह जो हुकुम छॾिणो कोन्हे, अल्लाह जो हुकुम पूरो करिणो आहे, जल्दी वायो।
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम काती तेज़ करे ऐं ज़ोर सां वाहण शुरू कयो, काती वही कान। एतिरे हाण ही अल्लाह रब्बुल आलमीन इन मंज़र खे अजीब अंदाज़ में बयानु करणो। फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन, जेॾी महिल पीउ पुट ॿई दिलि सां तयार थी विया। इन जो ईअं बि तर्जुमो करे सघिजे थो त पीउ ऐं पुट ॿई जेॾी महिल इस्लाम क़बूल कयो, इस्लाम आंदो। असलमा जो लफ़्ज़ आहे, असांजो जेको मज़हब आहे, असांजो जेको दीन आहे, उनजो नालो छा आहे? मज़हब इस्लाम। इहो नालो ई ॿुधाए थो त भई हिन मज़हब में असुल जेका शइ आहे उहा आहे ई इहो त पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे मालिक, पंहिंजे राज़िक, पंहिंजे माबूद जी हर ॻाल्हि मञणी आहे। उन जे साम्हूं इहो कोन ॾिसणो त हिन में अकुल छा थो चए, उन जे साम्हूं इहो कोन ॾिसणो त अल्लाह जो हुकुम त आहे पर हिन में मसलहत कहिड़ी आहे, हिन में फ़ाइदो कहिड़ो आहे, असांखे हिन में फ़ाइदो थो थिए या नुक़सान थो थिए, इहो ॾिसणो ई कोन्हे। इहो ॾिसणो त अल्लाह जो हुकुम आहे, जॾहिं अल्लाह जो हुकुम आहे त पोइ उहो पूरो करणो, इन जो नालो इस्लाम। अल्लाह ताला फरमाए फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन, ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम खे मुंहं भर लेटायो ऐं लेटाए छुरी वाही। पोइ छा थियो? नादैनाहु अन या इब्राहिम, असां उनखे पुकारियो ए इब्राहिम, यानी असांजे तरफ़ां जेको पैगम्बर हो, असांजे तरफ़ां जेको कासिद हो जिब्राईल अलैहिस्सलाम, उन वञी पुकारियो त भई तव्हांखे जेतिरो करिणो हो न, तव्हां पंहिंजे इम्तिहान में पूरा थी वियो, पीउ बि कामयाबु थी वियो, पुटु बि कामयाबु थी वियो। क़द सद्दक़्त रुया, ए इब्राहिम तव्हां पंहिंजे ख़्वाब खे सचो करे ॾेखारियो, शाबाश, तव्हां कामयाबु थी वियो। असांखे इस्माइल खे कुआइणो हो ई कोन, असांखे त तव्हांजो इम्तिहान वठिणो हो त तव्हां केतिरे पाणी में हो। तव्हांजी मोहब्बत अल्लाह सां जेका तव्हांजी मोहब्बत आहे, आख़िर तव्हांखे खलीलुल्लाह जो लक़ब मिलियल आहे, अल्लाह जो दोस्त जो लक़ब मिलियल आहे, अल्लाह सां मोहब्बत जो जेको तव्हांजो आहे उहा केतिरी आहे। किथे पीउ पुट जी मोहब्बत जेको आहे उहो अल्लाह जी मोहब्बत खां वधी त कान थी वञे, बसि इहो ॾिसणो। ऐं किथे जेको आहे पीउ इस्माइल अलैहिस्सलाम जान जी मोहब्बत वधीक अथसि या अल्लाह जी मोहब्बत वधीक अथसि, पर अल्हम्दुलिल्लाह ॿई पंहिंजे इम्तिहान में कामयाबु थियो। हाणे वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम, असां जेको त उनखे हिकिड़ो घेटो ॾिनो अज़ीम। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला जी हिकिड़ी रिवायत आहे त इहो घेटो जेको ॾिनो हुयो, इहो 40 साल जन्नत में चरियो। इहो घेटो 40 साल जन्नत में चरियो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उनखे लाहे जिब्राईल अलैहिस्सलाम जे ज़रिए सां उहो ज़िबा कराए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त इस्माइल अलैहिस्सलाम जेको आहे सो पिया मुस्कुराइनि ऐं हीउ जेको घेटो आहे उहो ज़िबा थी चुको, शुक्र अदा कयो। वतरकना अलैहि फिल आखिरीन, अल्लाह ताला फरमाए थो इहा जेका यानी कुर्बानीअ जो यानी अमल आहे उहो असां बाद वारनि में राइज करे छॾियो। इब्तिदा हितां थी, हाणे हर साल मुसलमान कुर्बानी कंदा। उन वक़्त खां वठी करे अल्लाह वारा, अल्लाह खे मञण वारा, तौहीद या परस्तार जेके आहिनि ऐं सचे दीन वारा इहे कुर्बानियूं कंदा था अचनि। इन सभिनी जो सवाबु जीअं करण वारे खे मिलंदो, ईअं पहिरें मूजिद जेको आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे मिलंदो। पर असां वटि जेके शयूं इबादतूं अदा कयूं थियूं वञनि, उहे ग़फ़लत सां कयूं थियूं वञनि। बसि उहा इबादत आहे, हाणे साईं बसि उहो जानवर वरितो ऐं जानवर वठी उनखे ज़िबा करे छॾियो ऐं बसि चऊं था ठीकु आहे, हिकिड़ो वाजिबु अदा थी वियो। पर इन में जेको रूह आहे, इन में जेको नूर आहे, इन सां जेको अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इल्मु ॾियणु चाहे थो, जेको सबक़ु पढ़ाइणु चाहे थो, उहो साम्हूं हुजे त पोइ पूरो दीन ते हलणु आसान थी वञे। उहो छा आहे? उहो आहे त भई जेॾी महिल अल्लाह जो हुकुम ईंदो आहे न, पोइ अल्लाह जे हुकुम जे साम्हूं अकुल कोन हलाइबो। जेॾी महिल इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हुकुम ॾिनो ख़्वाब जे ज़रिए सां,
त तूं पंहिंजे पुट खे ज़िबा कर, त उन्हनि मुड़ी जेको अलाह खां इहो कोन पुछो त या अलाह इहो इन में कहिड़ो फ़ाइदो आहे, इन में कहिड़ी हिकमत आहे, इन में कहिड़ी मसलहत आहे जो आऊं पंहिंजे पुट खे जेको पीढ़ीअ में मूं दुआऊं घुरी घुरी हासिलु कयो आहे, ॾाढो प्यारो पुटु आहे, इन खे आऊं ज़िबा करे छॾियां। इहो त अकुल जे कंहिं जेको थो हुन में अचे ई कोन थो हिसाब में, हीउ कीअं थींदो? अलाह का इहो कोन थींदो, अलाह जो हुकुम पूरो करणो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुटड़े ते जेॾी महिल पेश कयो त आऊं तोखे ज़िबा करियां पियो, ओॾी महिल इस्माईल अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खां इहो कोन पुछो त बाबा पीउ कॾहिं पंहिंजे पुट खे ज़िबा कंदो आहे छा? इहो त को बि अकुल वारो जेको आहे, को बि अकुल वारो इंसान जेको आहे इन खे जाइज़ कोन सम्झंदो, सही कोन सम्झंदो त पीउ पुट खे ज़िबा करे। तव्हां कीअं था मूंखे ज़िबा कयो? न, अलाह जो हुकुम आहे त बसि। पोइ ओॾी महिल छा, छो, कीअं, इहो कोन कबो। हींअर जेतिरियूं गुमराहियूं फैलियल आहिनि, जेतिरियूं बि गुमराहियूं फैलियल आहिनि, उन में इंसान पंहिंजे छा आहे जो अलाह जे हुकुम खे साम्हूं कोन थो रखे, इंसान पंहिंजे अकुल खे थो हलाए। हिकिड़ो इंसान पंहिंजे अकुल खे हलाए थो, चए थो भई मूंखे जेको आहे सो कामयाबी हासिलु करण जे लाइ, मूंखे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ, मूंखे पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करण जे लाइ, मूंखे पंहिंजी कामयाबु ज़िंदगी हासिलु करण जे लाइ माल जी ज़रूरत। माल पोइ हलाल तरीक़े सां मिले या हराम तरीक़े सां मिले, इन जो सुवाल कोन्हे। माल हुजे त बसि कामयाबी थींदी। हाणे इहो हुन अकुल सां पंहिंजे सोचियो, हू सम्झे थो त माल हूंदो त कामयाबी यकीनी आहे, पोइ हलाल हुजे या हराम। हाणे अलाह ताला हुनखे चए थो न हलाल में हथु विझ त हराम में हथु न विझ। हलाल त तूं भले इस्तेमालु कर, पर हराम में हथु विझंदे तुंहिंजे लाइ ॾचो थींदो। चवंदो मूंखे सम्झ में कोन थी अचे ॻाल्हि, मूंखे त इहो सम्झ में अचे थो जेतिरो माल वधीक ओतिरो वधीक कामयाबी। उन करे अकुल खे हलाए थो, अलाह जे हुकुम खे कोन थो साम्हूं रखे। हाणे जेतिरियूं माली बदअनवानियूं, जेतिरियूं फ्रॉड, जेतिरियूं जेको आहे यानी इहे शयूं ख़यानतूं थियनि पियूं, बदमाशियूं थियनि पियूं, सभु इन करे। जेतिरा गुनाह थियनि पिया उहे इन करे पिया थियनि जो इंसान इन हक़ीक़त खे साम्हूं कोन थो रखे त भई अलाह जे हुकुम खे अॻियां रखण में मुंहिंजी कामयाबी आहे। उन जे ख़िलाफ़ अकुल खे, मुशाहिदे खे, मसलहत खे, फ़ाइदनि खे, ॿियनि गर्ज़नि खे साम्हूं रखण में मुंहिंजी तबाही आहे, भले सम्झ में अचे न अचे। ऐं अलाह जे हुकुम खे पूरो करण में मुंहिंजी कामयाबी आहे, मुंहिंजो फ़ाइदो आहे, मुंहिंजी राहत आहे, मुंहिंजी ख़ुशहाली आहे। इहो हुनखे सम्झ में कोन थो अचे। चए थो पहिरीं मूंखे सम्झायो कहिड़ी शइ में मुंहिंजो फ़ाइदो आहे। जेॾी महिल अलाह जो हुकुम साम्हूं थो रखियो वञे, हर ॻाल्हि में हू चए थो मूंखे पहिरीं सम्झायो। जेकॾहिं मूंखे पंहिंजो इन में फ़ाइदो सम्झ में आयो त माना कंदुसि, ऐं जेकॾहिं मूंखे पंहिंजो फ़ाइदो सम्झ में न आयो त कोन कंदुसि। इहा त को दीन कोन्हे। भई तूं पंहिंजे सम्झ ते हलें, तूं अलाह जे हुकुम ते त हले ई कोन। जेकॾहिं तूं पंहिंजो मयार ज़िंदगी ईअं थो बनाई त हर ॻाल्हि मूंखे पहिरीं सम्झ में अचे, अलाह जे हुकुम में मूंखे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि उहे पहिरीं मूंखे सम्झायो त पोइ आउं उन ते हलां, त तूं पंहिंजे अकुल ते हले, तूं अलाह जे हुकुम ते त कोन हले। अलाह जे हुकुम ते त तॾहिं हली जॾहिं तूं चईं त भई मूंखे सम्झ में अचे या न अचे, मूंखे अलाह जे हुकुम ते हलणो आहे। मुंहिंजी सम्झ ओतिरी आहे ई कोन, अलाह जो हुकुम मुंहिंजे सम्झ खां वॾो आहे। त हीउ सॼो जेको फ़लसफ़ो आहे उहो इहो ई आहे त भई अलाह जी मञणु, ऐं पाण आहियूं मुस्लमान आहियूं, इस्लाम दीन इस्लाम नालो ई मञण जो आहे। गर्दन नहादन, पंहिंजे पाण खे झुकाए छॾ, पंहिंजी न हलायो। अलाह जो हुकुम अची वञे पंहिंजी न हलायो, न को पंहिंजे फ़ाइदे खे ॾिसो, न इहो ॾिसो त मुंहिंजी जान माल इज़त इन जो फ़ाइदो आहे या नुक़सानु आहे, कुझु बि न ॾिसो। अखियूं पूरे अलाह जो हुकुम अची वियो आहे न, अलाह जे हुकुम खे पूरो करे। ऐं इत्तिबा जो नालो आहे दीन, पैरवी जो। इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त दीन जे फ़हम जो दरवाज़ो खुली वञे। दीन जी सम्झ जेका आहे वॾी दौलत आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। जंहिं माण्हूअ सां अल्लाह ताला भलाईअ जो इरादो फरमाए थो, अल्लाह ताला चाहे थो त हिन माण्हूअ सां भलो, हिन जो भलो थिए, हिन सां आउं भलाई करियां, पोइ छा उनखे माल थो ॾे, उनखे शयूं थो ॾे, उनखे हुकूमतूं थो ॾे,
उनखे विज़ारतूं थो ॾे? न, विज़ारतूं, हुकूमतूं, माल दौलत, वॾियूं वॾियूं ज़मींदारियूं, वॾो वॾो दुनिया जो नक्शो, उहो त अलाह पाक अहिड़नि खे बता फरमायो काफ़िरनि खे, जिन जे बारे में अलाह ताला फरमाए थो उलाइका कल अनआम बल हुम अज़ल, ए त चौपाइनि खां बि किरियल आहिनि, जानवरनि खां बि, कुतनि ऐं सूअरनि खां बि मुंहिंजे नज़रनि में ए किरियल आहिनि, मूंखे बिल्कुलु नापसंद आहिनि। अलाह पाक उन्हनि खे माल जा ढेर ॾेई छॾिया, अलाह पाक उन्हनि खे दुनिया जा वॾा वॾा नक्शा ॾेई छॾिया। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा पिया फरमाइनि त जंहिं माण्हूअ सां अलाह ताला भलाई जो इरादो फरमाए थो त हिन जो भलो थिए, अलाह पाक भलाई जो इरादो फरमाए थो, केॾी वॾी ॻाल्हि आहे, अलाह हुनजो भलो करणु चाहे थो, पोइ हुनखे छा थो ॾे? उनखे अलाह दीन जी सम्झ नसीब फरमाए थो, युफ़क़िहु फ़िद्दीन। असां अलाह खां माल त घुरूं था, शयूं त घुरूं था, उहिदा डिग्रियूं त घुरूं था, ऐं हुकूमतूं ऐं विज़ारतूं ऐं जेको तो मनसब त घुरूं था, पर अलाह ताला खां इहा शइ कोन था घुरूं त या अलाह असांखे दीन जी सही सम्झ नसीब फरमा। अलाह फरमाए पियो कहिड़ी शयूं पिया मूंखां घुरो, जेके मुंहिंजे नज़र में का वॾी शइ कोन्हे। लौ कानत दुनिया तादिल इंदल्लाहि जनाह बऊदा मा सक़ा मिनहा काफिरन शुरबत मा औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। हिकिड़ी हदीस में पाण फरमायो सॼी दुनिया जूं दौलतूं, आसमान ऐं ज़मीन जे विच में इहा दुनिया आहे, सॼी दुनिया जूं दौलतूं, सॼी दुनिया जेकॾहिं अल्लाह पाक जे निगाह में मच्छर जे बराबरि क़ीमती हुजे हा, सॼी दुनिया जेकॾहिं अल्लाह पाक जे निगाह में अल्लाह पाक वटि मच्छर जे बराबरि क़ीमती हुजे हा, मा सक़ा मिनहा काफ़िरन शुरबत मा, त पोइ अल्लाह ताला इन मां काफ़िर खे हिकिड़ो ढुक पाणी बि नसीब न करे हा। अल्लाह पाक वटि हिन दुनिया जी क़ीमत ई कान्हे, मच्छर जे पर जे बराबरि बि क़ीमत कान्हे। जंहिं शइ जी क़ीमत आहे उहा छा आहे? उहा आहे त अल्लाह पाक दीन जी सही सम्झ नसीब, जंहिंखे हिदायत बि चइबो आहे। पाण हर नमाज़ में चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, ज़बान सां चऊं था पर ज़हन सां कोन था उन तरफ़ ज़हन कोन था वठी वञूं ऐं माना जो तसवुर करे कोन था अलाह खां घुरूं। अल्लाह ताला सही सम्झ नसीब फरमाए ऐं उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुन्नत पढ़ो।